अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम अॼु जी ॻाल्हि में मां आहियां जी मेज़बान सबीन मेमण। नाज़रीन, अॼु जी ॻाल्हि प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं शिकारपुर जी इमाम बारगाह में दहशतगर्दी जे वाक़े में ज़ाया थींदड़ क़ीमती जानिन जे ज़ियान खां पोइ शुहदा वुरसा कमेटी जो सिंध सरकार मां मुतमईन न थियण ऐं कराची तरफ़ लॉन्ग मार्च करण। शुहदा वुरसा कमेटी जे चेयरमैन जो चवणु आहे त सुभाणे हू वज़ीर आला सिंध हाउस साॾो धरणो हणंदा, छाकाणि त वज़ीर आला खेनि संदन ॻाल्हियुनि में मुतमईन न करे सघियो आहे ऐं शिकारपुर में फौजी ऑपरेशन जो मुतालबो कनि था। ऐं प्रोग्राम जे ॿिए हिसे में ॻाल्हाईंदासीं त सिंध में डॉक्टर पिणु दहशतगर्दी खां महफ़ूज़ न आहिनि। पाकिस्तान मेडिकल एसोसिएशन जे अॻवाननि पारां चयो वियो आहे त हू सिंध समेत सॼे मुल्क जे अस्पतालनि में हड़ताल कंदा, छो त डॉक्टरनि जी किलिंग तहफ़ुज़ न ॾियण जे हवाले सां हू सिंध सरकार जे रवैये मां मुतमईन न आहिनि। अॼोके प्रोग्राम में कोशिशि कंदासीं इन ॿिनि मौज़ुनि जे हवाले सां लाॻापियल महिमाननि खे फ़ोन लाइन ते वठी सघूं। फ़ोन लाइन ते शुहदा वुरसा कमेटी जो चेयरमैन अलामा मक़सूद डोमकी साहब लाइन ते। अस्सलाम वालेकुम अलामा साहब। वालेकुम सलाम। अलामा साहब, शुहदा वुरसा कमेटी जो कराची तरफ़ लॉन्ग मार्च शुरू आहे, छा चवंदा इहो लॉन्ग मार्च छो पियो कयो वञे? छा वॾे वज़ीर जी जेका मुलाक़ात थी हुई शुहदा वुरसा कमेटी सां उन मां तव्हां मुतमईन न आहियो? ॾिसो, असांजो बुनियादी मुतालबो दहशतगर्दनि जे ख़िलाफ़ ऑपरेशन आहे ऐं असां हुकूमत खां फ़क़ति ॻाल्हियुनि ऐं वादनि जी तवक़ो नथा रखूं, असां अमली क़दम खणण जी तवक़ो रखूं था। इहो ई त सबबु आहे जो गुज़िरियल 5 सालनि जे अंदरि जेतिरा वाक़ियात थिया आहिनि, ख़ुदकुश जेको आहे धमाकनि जे हवाले सां, आशूरा जे दिहाड़े जो वाक़ियो हुजे या डॉक्टर साहब ते ख़ुदकुश हमलो हुजे, साईं हाजन शाह माड़ी वारे जो क़तल हुजे, इन सभिनी वाक़ियनि जे अंदरि असांखे नज़र अचे थो त कंहिं बि क़िस्म जी अॻभराई असांखे नज़र नथी अचे। डोमकी साहब, इन्हनि वाक़ियनि जो डोमकी साहब तव्हांजी ॻाल्हि कटियां थी, जिन वाक़ियनि जो तव्हां ज़िक्र कयो उन में हुकूमत पंहिंजी ग़फ़लत ऐं लापरवाही खे तस्लीम करे चुकी आहे, जॾहिं त शिकारपुर साने जो मास्टर माइंड पिणु मारिजी वियो आहे कोयटा जे इलाइक़े सरियाब रोड में फोर्सिस जे हथां। तव्हां नथा सम्झो त हुकूमत अमली तौर इन तरफ़ क़दम खणी रही आहे? असां निशानदेही कई आहे दहशतगर्दनि जे ट्रेनिंग कैंप्स जी ऐं उन्हनि माण्हुनि जी बि असां निशानदेही कई आहे जंहिं साबिक़ा ख़ुदकुश हमले जे अंदरि ख़ुदकुश बमबार जे घर में 24 लख रुपया ॾिना आहिनि। असांखे इहा तवक़ो आहे त उन हवाले सां संजीदा क़दम खयो वेंदो, लेकिन असांखे इन हवाले सां नज़र नथो अचे। अगरि ही जेको आख़िरी वाक़ियो आहे, अगरि उस्मान सैफुल्ला कुर्द इन वाक़िए जो मास्टर माइंड आहे, असां मञूं था अगरि तहक़ीक़ात में इन नतीजे ताईं गवर्नमेंट पहुती आहे, लेकिन यकीनी तौर ते मक़ामी माण्हू इन में मुलविस आहिनि। उहे साॻे ई दहशतगर्द गिरोह, उहे ट्रेनिंग कैंप्स जेके डिस्ट्रिक्ट शिकारपुर में मौजूद आहिनि, असांजो बुनियादी मुतालबो इहो आहे त शिकारपुर जे अंदरि ऑपरेशन थींदो असांखे नज़र अचे, दहशतगर्दनि जे ख़िलाफ़ अहिड़े क़िस्म जो क़दम खयो वञे, उन्हनि जे अॾनि खे मिसमार कयो वञे, उन्हनि जा जेके सरगना आहिनि उन्हनि खे कानून जे कटहरे में आंदो वञे, उन्हनि खे सरेआम इबरतनाक सज़ा ॾिनी वञे, तॾहिं असां सम्झंदासीं त हुकूमत संजीदा आहे ऐं वज़ीर आला संजीदा आहे दहशतगर्दी जे ख़िलाफ़। डोमकी साहब, तव्हां चओ था शिकारपुर में दहशतगर्दनि जूं ट्रेनिंग कैंप्स आहिनि जिन जी तव्हां निशानदेही कई आहे ऐं तव्हां उहे सबूत पिणु सीएम साहब खे फराहम कया आहिनि। तव्हां सम्झो था त उन्हनि ख़िलाफ़ गवर्नमेंट कार्रवाई करण खां कीबाए थी या तव्हांजो मुतालबो आहे त शिकारपुर में फ़ौजी ऑपरेशन कयो वञे? गवर्नमेंट कीबाए रही आहे, असां चऊं था असांजो मुतालबो फ़ौजी ऑपरेशन आहे ऐं अगरि फ़ौजी ऑपरेशन नथो थिए त घटि में घटि असांखे पुलिस ऐं रेंजर्स जो ऑपरेशन त थींदे नज़र अचे, पर हिन टाइम ताईं तव्हां ॾिसो त पुलिस ऐं रेंजर्स जो कंहिं क़िस्म जो ऑपरेशन नज़र नथो अचे। हद ते इहा आहे त हिन वक़्तु जेके बि शहीदनि जा वारिस आहिनि उहे इहो सवाल करे रहिया आहिनि त अॼु खां 3 महीना पहिरियां अल्लामा शफ़क़त अब्बास मुतहरिकी जिथे जो क़तल थियो, कातिलनि जी निशानदेही थी, हिकु कातिल जी ख़बर आहे हुकूमत खे, लेकिन 90 ॾींहं गुज़री वञण जे बावजूद हिन वक़्तु ताईं उन जा वारिस परेशान आहिनि जो उनजा जेके क़तल में माण्हू आहिनि उहे मफ़रूर आहिनि त काॾे विया। उन्हनि जा जेके साथारी आहिनि जंहिं मदरसे जे अंदरि उन क़तल जी मीटिंग थी, अॼु ताईं उनजे मथां कंहिं कार्रवाई न थी। इन जे लाइ मां सम्झां थो त वारिसान सादा जो मायूस थियण में उहे हक़ बजानिब आहिनि ऐं असांखे अमली क़दम घुर्जे। अगरि अमली तरह सां क़दम खयो वञे थो दहशतगर्दी जे ख़िलाफ़ त असां सम्झंदासीं त सिंध हुकूमत हाणे संजीदा थी वई आहे दहशतगर्दी जे ख़िलाफ़। अच्छा, तव्हांजो मुतालबो आहे त शिकारपुर में ऑपरेशन कयो वञे, पोइ उहो पुलिस रेंजर्स करे या वरी फ़ौज जे हवाले उहो ऑपरेशन जी कमांड कई वञे? ॾिसो, पुलिस जो इदारो काफ़ी कमज़ोर बणायो वियो आहे, उनजे अंदरि सियासी मुदाख़लत आहे
ज़ाहिर आहे ही मौलवी जेको मुलविस आहे इन वाक़े में उनजा 400 वोट आहिनि ऐं उन वोटनि जे करे हू वॾेरो जेको आहे उन जे मथां हथ रखे थो ऐं जॾहिं ही पुलिस जो एसपी का कार्रवाई करे थो उनखे कंहिं वॾेरे जी फोन अचे थी त उहो घबराइजी वञे थो, उहो सर करे जेको आहे पोइ हटे थो पंहिंजे कार्रवाई खां। असां इन जे लाइ फौज जो मुतालबो कयूं था। असां सम्झूं था त फौज हिकिड़ो पावरफुल इदारो आहे हिन मुल्क जो ऐं हिन मुल्क जो आवाम जे टैक्स सां जेको बजट आहे उनजो हिकु वॾो हिसो फौज जे मथां ख़र्च थिए थो। लिहाज़ा फौज खे बि इहो सम्झणु घुरिजे त उनजी बुनियादी ज़िम्मेदारी आहे ही जेके रियासत जा दुश्मन अनासिर आहिनि, हिन अवाम जा दुश्मन आहिनि जेके मुल्क में दहशतगर्दी जी बाहि ॿारे रहिया आहिनि, उन्हनि जे ख़िलाफ़ को संजीदा क़दम ऐं मां सम्झां थो त पाक फौज खे पंहिंजो इहो किरदारु अदा करणो पवंदो। मां उन सां गॾोगॾु इहा ॻाल्हि वाज़े कयां थो त हिन सिंध धरती जो अवाम हुजे या पाकिस्तान जो अवाम हुजे, उहो दहशतगर्दी जे ख़िलाफ़ आहे ऐं उहो रियासत खे तवक़ो रखे थो त रियासत दहशतगर्दनि जे ख़िलाफ़ ऐलान जंग करे ऐं पाकिस्तान जो अवाम सिंध धरती जो अवाम उन्हनि सां गॾु हूंदो। डोमकी साहब, तव्हांजो इहो चवणु आहे त इन इम्कान खे रद्द नथो करे सघे त ॿाहिरीं क़ुवत अची करे हमिलो कयो, पर मक़ामी इन्वॉल्वमेंट पिणु हुई हुन में? जी यकीनन मक़ामी इन्वॉल्वमेंट मौजूदु आहे। हिन वक़्तु बि बाक़ाइदा गवर्नमेंट बि इन शइ खे तस्लीम कयो आहे। जॾहिं वज़ीर दाख़िला जो त शिकारपुर हब बणिजी चुको आहे दहशतगर्दनि जो ऐं असां निशानदेही कई आहे दहशतगर्दनि जी। असांखे हैरत आहे त हेतिरो टाइम गुज़री वञण खां बाद में गुज़रियल राति बि जेकी असांजी तफ़सीली मीटिंग हुई ऐं तमामु तफ़सील सां गुफ़्तगू थी, जंहिंमें DIG ऐं उन सां गॾु 2 कमिश्नर मौजूदु हुया, तखर जो कमिश्नर ऐं लाड़कानी डिवीज़न जो कमिश्नर, उन खां अलावा आफ़ताब शाहबान मीरानी साहब मौजूदु हुयो। CM साहब जे तरफ़ां 2 जेको आहे नुमाइंदा मोकिलिया विया हुआ, सैयद नासिर अली शाह MPA साहब हुयो, ज़ुल्फ़कार समारियो साहब ऐं ॿिया SSPs मौजूदु हुया। असां उन्हनि खां इहो सवाल कयो त हेतिरा ॾींहं पहिरियां असां तव्हांखे दहशतगर्दनि जी निशानदेही कई आहे, उनजे अॾनि जो तव्हांखे नालो ॾिनो आहे, मुलविस मुजरिमनि जो नालो ॾिनो आहे, लेकिन असांखे हैरत आहे त हिकु हफ़्तो गुज़री वञण जे बावजूदि हिन टाइम ताईं तव्हां उन हवाले सां वाज़े असांखे जवाबु ॾियण जे लाइ तयारु न आहियो, वाज़े मौक़िफ़ ॾियण जे लाइ तयारु न हो कि 5 साल पहिरियां थियण वारी दहशतगर्दी जे वाक़े में जेके मुलविस अॾा आहिनि, जेके मुलविस ट्रेनिंग कैंप्स आहिनि, आख़िर छो तव्हां हिन जे ख़िलाफ़ कार्रवाई नथा कयो? डोमकी साहब, हिन वक़्तु जेको तव्हां लॉन्ग मार्च शुरू कयो आहे कराची जी तरफ़, सुभाणे वज़ीर आला हाउस आॾो तव्हांजो धरणो हणण जी जेका हिकमत अमली आहे, हिन वक़्तु तव्हां सां गॾु केतिरा माण्हू आहिनि, केतिरियूं औरतूं आहिनि, ॿार, केतिरा माण्हू तव्हां सां गॾु आहिनि? असां सां वॾी तादाद में माण्हू शामिल आहिनि। हिन लॉन्ग मार्च में ख़वातीन जो वॾो हिकिड़ो तादाद आहे, उन मासूम ॿार आहिनि ऐं उन सां गॾोगॾु मुख़्तलिफ़ शहरनि में जॾहिं ही शहीदनि जे वारिसनि जो काफ़िलो पहुची रहियो आहे त हितां जे सिंध धरती जे अवाम शानदार उन्हनि जो इस्तक़बाल कयो आहे। सिंध जा सियासी कारकुन, मुख़्तलिफ़ मकातिब फ़िक्र जा माण्हू, अहले सुन्नत जा उलमाए किराम, उहे असां सां यकजहती जो इज़हार करे रहिया आहिनि। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अॼु जमियत उलमाए इस्लाम सूबे सिंध जो अॻुवान मौलाना राशिद महमूद सुमरो साहब आयो, उन अची मुकमल तरह सां यकजहती जो यकीन बि ॾियारियो ऐं उन सां गॾोगॾु असां गॾियल तौर ते इन मसइले जे मथां गौर कयो त उहे केरु आहिनि जेके दहशतगर्दी जी बाहि ॿारे रहिया आहिनि सिंध धरती जे अंदरि। ऐं असां सम्झूं था त अहले सुन्नत जा आलिम, देवबंदी, बरेलवी मकतब फ़िक्र जा, अहले शियत जा आलिम, असां सभिनी खे गॾिजी करे सिंध में अमन जो पैगाम आम करणो आहे। असांखे हिंदू भाइरनि खे मोहबत जो पैगाम ॾियणो आहे। असांखे हिन धरती में रहण वारे हर शहरी जे लाइ मोहबत जो पैगाम आम करणो आहे। असां हिन ॻाल्हि ते मुतफ़िक़ आहियूं। अॼु असां जे हिन लॉन्ग मार्च जे अंदरि GS हिंद महाल जो चेयरमैन शरीक थियो जनाब रियाज़ अली चांडियो साहब, उनखां अलावा पीपल्स पार्टी शहीद भुट्टो जो कारकुन जगह जगह ते असांजो इस्तक़बाल कयूं। PTI जा कराची पहुचण खां पोइ वज़ीर आला हाउस आॾो धरणो हणण खां अलावा तव्हांजी हिकमत अमली अॻियां छा हूंदी, छो त तव्हां मुतमइन न आहियो? तव्हांजी जेको वॾे वज़ीर सां मुलाक़ात थी, तव्हां पंहिंजा मुतालबा रखिया शिकारपुर में ऑपरेशन जे हवाले सां, अमली तौर ते तव्हांखे किथे बि गवर्नमेंट जा कदम खजंदे नज़र नथा अचनि, त तव्हांजी अॻियां जी हिकमत अमली छा हूंदी? गुज़रियल राति जेके असांजा तफ़सीली मुज़ाकरात हुया CM जे नुमाइंदनि सां ऐं उन सां गॾोगॾु जेके इंतज़ामिया सिंध हुकूमत जे तरफ़ां जेके नुमाइंदा आया हुआ, असांखे लॻे थो त मुज़ाकरात में पेशरफ़्त थी रही आहे, अॻभराई थी रही आहे ऐं असां काफ़ी जेके नुकात आहिनि, मुतालिबात आहिनि इन लॉन्ग मार्च जा, उन जे हवाले सां सिंध हुकूमत में ऐं असांजे मुज़ाकराती कमेटी जेकी वरसा शुहदा कमेटी आहे, उन्हनि जे दरमियान इत्तेफ़ाक़ थी चुको आहे। फ़क़ति कुझु नुकात आहिनि जंहिंजे मथां हुननि असां खां मोहलत घुरी
त सिंध हुकूमत सां ॻाल्हाईंदा CM साहिब सां ऐं असां बि पंहिंजा जेके अॻवान आहिनि उन्हनि सां मशवरो कंदासीं ऐं मां सम्झां थो त सुभाणे कराची पहुचण ते असांजो फाइनल राउंड थींदो मुज़ाकरात जो। मूंखे उमेद आहे त सिंध जो जेकी हुकूमत आहे CM साहिब ऐं जेके हुनजा बणायल कमेटी आहे उहा पुरखलूस अंदाज़ में इहा कोशिशि कंदी ऐं असांजो बि मुकमल इहा कोशिशि आहे त असां अनाज जो मसइलो बणाइण जी बजाए मुज़ाकरात खे नतीजा खेज़ बणायूं। सिंध जो अवाम ऐं मुल्क जो अवाम हिन वक़्तु असांजी तरफ़ ॾिसी रहियो आहे ऐं मां सम्झां थो त असां कंहिं बामक़सद मुज़ाकरात करे दहशतगर्दी ख़तमु करण जे कंहिं मरहले ते असां करीब पहुची वेंदासीं। मां सम्झां थो त असां हिकिड़ी सुठी ख़बर ॾींदासीं क़ौम खे। टोमकी साहब, शिकारपुर मां जेके सिंध सरकार जा चूंडियल नुमाइंदा आहिनि उन्हनि जो तव्हां सां ताउन कीअं रहियो ऐं तव्हां सम्झो था त फाइनल राउंड जेको सुभाणे कराची में थींदो उन में तव्हांजा मुतालबा कंहिं हद ताईं मञिया वेंदा? साईं आफ्ताब शाबान मीरानी साहब कल मुज़ाकरात में हुया। उनखां पहिरियां बि हू करबला मोहल्ला इमाम बारगाह में जेके मुज़ाकरात थिया उनजे अंदरि शामिल हुया। पहिरें ॾींहं खां वठी उहे वारिसाने शुहदा सां वक़्तन फ़वक़्तन हमदर्दी बि उन्हनि कई ऐं मां बि मुसलसल राब्ते में आहिनि। साईं इम्तियाज़ शेख साहब जो बि मुसलसल राब्तो आहे ऐं मुख़्तलिफ़ मरहलनि में उन्हनि जेको आहे मशवरा बि ॾिना आहिनि ऐं हमदर्दी जो इज़हार बि कयो आहे। मां सम्झां थो त उन्हनि जो अख़लाक़ी फ़र्ज़ु आहे शिकारपुर जे हिकु मुंतख़ब नुमाइंदे जे हवाले सां त हू मज़लूमनि जो साथ ॾिने ऐं उन्हनि वक़्तन फ़वक़्तन असां सां पंहिंजी हमदर्दी जो इज़हार कयो आहे। मां सम्झां थो त सुभाणे जेके असांजा फाइनल मुज़ाकरात थींदा कराची जे अंदरि उनजे अंदरि जेको आहे असां कंहिं हतमी नतीजे ते पहुचंदासीं। मां सम्झां थो त दहशतगर्द फ़क़ति असांजो मसइलो न आहे, दहशतगर्दी सिंध धरती जो मसइलो आहे, सिंध जे अवाम जो मसइलो आहे। पीपल्स पार्टी ख़ुदि दहशतगर्दनि जे निशाने ते आहे। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो हिन मुल्क जी न्याणी ऐं सिंध धरती जी बहादुर न्याणी हुई जंहिंखे इन्ही दहशतगर्दनि क़तल कयो ऐं अॼु ताईं सिंध सोग में आहे, शहीद राणी जे सोग में आहे। मां सम्झां थो त पीपल्स पार्टी जी क़यादत खे ऐं सिंध हुकूमत खे सम्झणो पवंदो त असां सभिनी खे गॾिजी करे दहशतगर्दनि जे ख़िलाफ़ ऐलान जंग करणो आहे ऐं गुफ़्तगू करण जी बजाए अहिड़ा अमली क़दम खणणा आहिनि जो दहशतगर्दनि जा अॾा मिसमार कया वञनि। उन्हनि जे लाशनि जेके मुजरिम आहिनि उन्हनि खे चौकनि ते बीहारे फाही ॾिनी वञे ऐं उन्हनि खे इबरतनाक सज़ा ॾिनी वञे ताकि सिंध धरती जे असां मिसाली अमन ॾेई सघूं गॾिजी करे मोहबत जो पैगाम जेकॾहिं तव्हांजा मुतालबा नथा मञिया वञनि या तव्हां मुतमइन नथा थियो सुभाणे जेको फाइनल राउंड थींदो मुज़ाकरात जो त पोइ अॻियां जी हिकमत अमली छा हूंदी? ॾिसो, असां हमेशह अल्लाह साईं खां चङाई जी उमेद रखूं था ऐं मां सम्झां थो त असांजा मुज़ाकरात जंहिं पॉज़िटिव रुख में हली रहिया आहिनि मूंखे घणी उमेद इहा आहे त असांजा मुज़ाकरात कामयाब वेंदा। लेकिन अगरि असांखे का हरदर्मी नज़र आई या नज़र आयो त कंहिं बि हवाले सां सिंध हुकूमत संजीदगी जो मुज़ाहिरो नथी करे त असां इहो फ़ैसिलो करे चुका आहियूं त पंहिंजे मुतालिबात मंझराइण ताईं असांजो धरणो जारी रहंदो ऐं असां CM हाउस जो घेरा बरक़रार रखंदासीं ऐं अगरि अहिड़े क़िस्म जी सूरत हाल पैदा थी त असां पूरे मुल्क खे एहतजाज जी काल ॾींदासीं। ऐं मां सम्झां थो दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि जे अंदरि बि जेके मज़लूमनि जा हमदर्द आहिनि जेके ज़ुल्म जे ख़िलाफ़ दहशतगर्दी जे ख़िलाफ़ आवाज़ उथारणु चाहिनि था उहे असांजी आवाज़ ते लबैक चवंदे ॿाहिरि निकिरंदा ऐं असांखे उन पासे न धिकियो वञे। उन पासे असां सम्झूं था त सिंध हुकूमत दानिशमंदी जो मुज़ाहिरो करे हिन मसइले खे जेको आहे दानिशमंदाना अंदाज़ में हल कंदी। लेकिन अगरि असांखे मजबूर कयो वियो त असां हिकु दफ़ो ॿीहर पूरे मुल्क खे जाम करण जी काल ॾेई सघूं था। वॾी महिरबानी अवांजी सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाइण लाइ। नाज़रीन, शहदा वर्सा कमेटी जो चेयरमैन अलामा मक़सूद डोमकी असां सां फ़ोन लाइन ते मौजूदु हो जंहिंजो चवणु हो त हू कराची तरफ़ लॉन्ग मार्च करे रहिया आहिनि ऐं सुभाणे वज़ीर आला हाउस आॾो धरणो हणंदा ऐं खेनि उमेद आहे त सुभाणे जेको सिंध सरकार सां हुननि जी ॻाल्हियुनि जो फाइनल राउंड आहे हुन में हुननि जा मुज़ाकरात कामयाब थी वेंदा। हुननि चवणु आहे त शिकारपुर खे वाना ऐं वज़ीरिस्तान थियण खां बचायो वञे। हुननि जो चवणु आहे त वॾे वज़ीर सां मुलाक़ात दौरान हुननि मुकमल सबूत पिणु फराहम कया त शिकारपुर में दहशतगर्दनि जूं ट्रेनिंग कैंप्स आहिनि, हुननि जा अॾा आहिनि, हुननि जा ठिकाणा आहिनि, उन्हनि ख़िलाफ़ अमली तौर ते कार्रवाई कई वञे जेका फौज या रेंजर्स जे हवाले कई वञे। पुलिस जी कारकर्दगी मां हू मुतमइन न थी सघंदा। उन खां अलावा संदन चवणो त जेकॾहिं संदन मुतालबा न मञिया विया या हू मुतमइन न थींदा त पोइ सॼे मुल्क खे जाम करण जी हू काल पिणु ॾेई सघनि था। प्रोग्राम जो सिलसिलो जारी रहंदो पर वक़्तु थियो आहे ब्रेक जो। वठूं था वेलकम बैक। नाज़रीन, प्रोग्राम जे ॿिए हिसे में ॻाल्हाईंदासीं सिंध में वधंदड़ दहशतगर्दी सबबि डॉक्टरनि जे तहफ़ुज़ात जे हवाले सां, डॉक्टरनि जी टारगेट किलिंग ऐं सिक्योरिटी जे हवाले सां डॉक्टरनि खे केतिरा ई तहफ़ुज़ात। हिन वक़्तु असां सां फ़ोन लाइन ते आहे PMA सिंध जो जनरल सेक्रेटरी डॉक्टर मंज़ूर। अस्सलाम वालेकुम डॉक्टर साहब।
डॉक्टर साहब, डॉक्टरनि खे केतिरा ई तहफ़ुज़ात आहिनि। दहशतगर्दी हिकिड़ो वॾो हिन मुल्क जो नासूर आहे। सिंध में डॉक्टरनि जी टारगेट किलिंग ऐं सिक्योरिटी जे हवाले सां केतिरे वक़्त खां इहो मसइलो हलंदो पियो अचे। सरकार सां ॻाल्हियुनि बावजूद बि तव्हां सम्झो था त इहो मसइलो अञा ताईं हल न थी सघियो आहे? तव्हांखे यादि हूंदो, तव्हांजे चैनल ते बि इहा ख़बर नशर थी वई हुई त 2 फरवरी 2015 ते असां पूरे सिंध में डॉक्टरनि जी टारगेट किलिंग जे ख़िलाफ़ शटडाउन हड़ताल कई हुई हेल्थ सिस्टम जी। उन खां पोइ 3 तारीख़ ते असांजो वज़ीर आला साहब वटि चीफ मिनिस्टर हाउस में इजलास थियो, जंहिंमें डॉक्टरनि जूं सभु तंज़ीमूं, होम सेक्रेटरी, हेल्थ सेक्रेटरी, मिनिस्टर हेल्थ ऐं IG पुलिस ऐं पाण चीफ मिनिस्टर साहब मौजूदु हुयो, जंहिंमें असांजी उन्हनि सां ॻाल्हियूं थी ॾिसई। असांजा ही मुतालबा आहिनि, जंहिंमें ख़ासि तौर ते डॉक्टरनि जी टारगेट किलिंग, उन्हनि जी सिक्योरिटी, उन्हनि खे मुआवज़ो ॾियणु ऐं प्लस डॉक्टरनि जा जेके ॿिया मसइला, उन्हनि जूं तरक़ियूं, उन्हनि जो जेको कुझु आहे, इहो वाइदो कयो वियो त असां हिन मसइले खे हल कयूं था। ऐं इहो बि उते हिकिड़ो उसूली तौर ते क़बूल कयो वियो, मंज़ूर कयो वियो त डॉक्टर जंहिंजे ड्यूटी जे दौरान क़तल थिया आहिनि, उन्हनि जे पोयरनि खे 1 करोड़ रुपया जेको आहे सो मुआवज़ो ॾिनो वेंदो, या उन्हनि जे ॿारनि खे नौकरियूं ॾिनियूं वेंदियूं, डॉक्टरनि जी सिक्योरिटी जो बंदोबस्तु कयो वेंदो। उन लाइ असांखे होम सेक्रेटरी साहब सां राब्ते करण जी हिदायत कई वई। उसूली तौर ते इहो फ़ैसिलो थी चुको, लेकिन अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे त जॾहिं असांजी टीम वरी होम सेक्रेटरी मिली त हुन ॻाल्हि ई ॿी कई। उन में डॉक्टरनि खे हथियार ॾियण जी बि, लाइसेंस ॾियण जी बि ॻाल्हि हुई, त हुननि पंहिंजी जेके फ़ैसिला थियल आहे उन पंहिंजी ॻाल्हि तां फिरी रहियल आहे। उन शाम जो सेक्रेटरी हेल्थ शहलवाणी साहब जो मूंखे फ़ोन आयो त असां ॾींहं ॿिनि में तव्हां सां मिली मसइलनि ते हिकिड़ी कमेटी ठाहियूं था ऐं तव्हांजा मसइला हल कयूं था। पर अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे त 10 ॾींहं गुज़रण जे बावजूद अञा ताईं हुननि को राब्तो ई कोन कयो आहे। त इन मां असांखे हिकिड़ी गैर संजीदा रवैये जी झलक नज़र अचे थी, जेकी सिंध गवर्नमेंट ऐं हेल्थ डिपार्टमेंट डॉक्टरनि जे मसइले जी तरफ़ करे रहियो आहे, त न को सीरियस इशू नथा वठनि ऐं असांखे हरूभरू मजबूर कयो थो वञे त असां वरी हड़तालनि जे तरफ़ वञूं। डॉक्टर साहब, तव्हां सम्झो था त जेके तव्हांजा मुतालबा आहिनि उहे जाइज़ मुतालबा आहिनि? डॉक्टरनि जी टारगेट किलिंग खे रोकण जे हवाले सां, उन्हनि जी सिक्योरिटी जे हवाले सां, ऑन ड्यूटी जेके डॉक्टर क़तल थिया आहिनि उन्हनि जे मुआवज़े जे हवाले सां, पोइ तव्हांखे केतिरो इंश्योर कयो वियो त केतिरे टाइम जे अंदरि जेको आहे सो अमली तौर इन ते क़दम खयां वेंदा? ॾिसो, ॻाल्हि ही आहे त डॉक्टर बि मुआशिरे जो हिसो आहे न। जेकॾहिं लॉ एनफोर्सिंग खे उन्हनि खे ड्यूटी जे दौरान शहीद थियण ते मुआवज़ो मिली सघे थो त असां डॉक्टरनि कहिड़ो ॾोह कयो आहे। असां डॉक्टर बि पंहिंजी जान जोखिम में विझी ड्यूटियूं कयूं था, कर्फ्यू हुजे, कंहिं कहिड़ी बि हालतूं हुजनि, असां ड्यूटियुनि ते पहुचूं था। त इहो त असांजो जाइज़ हक़ आहे जेको हिननि खे ॾियणु घुरिजे। ऐं चीफ मिनिस्टर साहब वटि थियल इजलास में इहो उसूली तौर ते फ़ैसिलो थी चुको त बाबा तव्हांखे असां 1 करोड़ रुपया ॾींदासीं ऐं तव्हांखे हथियारनि जा लाइसेंस ॾींदासीं, तव्हांजी सिक्योरिटी जो बंदोबस्तु कयो वेंदो। PMA वारा जेके आहिनि IG पुलिस ऐं रेंजर्स वारनि सां राब्ते में हूंदा। को बि अहिड़ो को डॉक्टर ते तशद्दुद जो वाक़िओ थियो त पाण में ॾींहनि कंदा। हाणे ॻाल्हि इहा आहे त हुकूमत हुन में केतिरे क़दुरु संजीदा आहे। 3 ॾींहं जी हड़ताल थी, शायदि हुकूमत इन ते मजबूर थी त असां डॉक्टरनि सां ॻाल्हायूं। हाणे ही चाहिनि इहो था त वरी डॉक्टर रोडनि ते निकिरनि, वरी मरीज़नि जो जेको इलाज जी सहूलियतूं से बंदि कनि। डॉक्टर साहब, तव्हां सम्झो था त हड़ताल करण या मरीज़ इन सां परेशान थियनि था, तव्हांजा जाइज़ मुतालबा पंहिंजी जॻह ते, पर तव्हां सम्झो था त हड़ताल इन जो को सॉल्यूशन थी सघे थो, इन सां मसइलो हल थी सघे थो? ॻाल्हि ही आहे त असां त कॾहिं बि PMA चाहे सेंटर हुजे या सिंध हुजे, असांजी हड़ताल जी कॾहिं बि पॉलिसी न रही आहे ऐं असां कॾहिं बि हड़ताल कई आहे। असां हमेशह पेशेंट फ्रेंडली रहिया आहियूं ऐं हमेशह हड़ताल वारे क़दम खे असां हमेशह मज़म्मत कई आहे त हड़ताल थियणु न घुरिजे। लेकिन हिते असां वटि पाण ॾिसो त हिकिड़ो ट्रेंड थी वियो आहे त जेके माण्हू रोडनि ते अचनि था उन्हनि खे पुलिस तशद्दुद जो निशानो करे थी या उहो धरणो हणनि था त हुननि जा मुतालबा ॿुधनि था। असां सालनि खां वठी रड़ियूं कंदा था अचूं त असांजा जेके जाइज़ मुतालबा आहिनि, तव्हांखे ॿुधी हैरानगी थींदी त असां पंहिंजे तरक़ियुनि जे सिलसिले में जेको असांखे डिपार्टमेंट त न ॾिनी, पर असां कोर्ट मां वञी खटे आयासीं केस। उन केस खे बि 2 साल थी विया आहिनि। हुकूमत सिंध उन केस ते केस जे फ़ैसिले ते अमल करण लाइ तयारु न आहे। असां वटि त को ऑप्शन ई नथो रहे न। हिकिड़ा माण्हू आहिनि जेके 15-15, 20-20 सालनि खां वठी तरक़ियुनि खां महरूम आहिनि, या हुननि जा जेके मसइला आहिनि उनखे केरु ॿुधण लाइ तयारु कोन्हे। सेक्रेटरी साहब अख़बारुनि में रोज़ बयान थो अचे हुनजो त मुंहिंजा दर आवाम जे लाइ खुलियल आहिनि,
लेकिन मूंखे 10 ॾींहं थिया आहिनि पाण राब्तो करे चई त असां तव्हां सां ॻाल्हायूं था, तव्हांजा मसइला हल कयूं था, लेकिन 10 ॾींहं गुज़रण जे बावजूद शायदि हू एतिरो मसरूफ़ आहे जो हुन वटि टाइम कोन्हे जो असां सम्झी, पोइ असां वटि कहिड़ो ऑप्शन रहिजी थो वञे, असां छा कयूं? डॉक्टर साहब तव्हां सम्झो था त जॾहिं हड़ताल जी कॉल ॾिनी वेंदी त गवर्नमेंट ते हिन जो प्रेशर पवंदो ऐं तव्हांजो इन तरह जो जेको बयानु हिन वक़्तु साम्हूं आयो आहे उन खां पोइ तव्हां सां कंहिं आला इख्तियारियुनि पारां राब्तो कयो वियो आहे? न तव्हां ॾिसो न सीरियसनेस ॾिसो गवर्नमेंट जी हिन महिल ताईं कंहिं राब्तो कोन कयो आहे, त तव्हां सां जॾहिं असांजी ॻाल्हियूं थी वेंदियूं त तव्हां हड़ताल जी ॻाल्हियूं छो था कयो? लेकिन हुननि जे तरफ़ां को रिस्पॉन्ड ई कोन्हे, हू असांजे डॉक्टरनि वारे मसइले खे संजीदा वठण लाइ तयार ई कोन्हनि, हू शायदि असांखे हिन सोसाइटी जो हिसो ई कोन था सम्झनि, हू असांखे शायदि ख़ल्क़े ख़ुदा बि कोन था सम्झनि, हू सम्झनि था न इहे डॉक्टर जेके आहिनि से इहे सिर्फ़ु ॻाल्हियूं कंदा रहंदा आहिनि, हिननि खे ज़रूरत ई कोन्हे न कंहिं प्रोमिशन जी, न कंहिं मरण जी, न कंहिं तकलीफ़ जी, हिननि खे का ज़रूरत ई कोन्हे। असां छा सम्झूं हुनजो, भला हुन रवैये जो असां आख़िर कहिड़ो सबबु वठूं? सेक्रेटरी साहब फोन करे चए थो मां तव्हां सां 2 ॾींहंनि खां पोइ मिलां थो, हुन 2 ॾींहंनि खे 10 ॾींहं गुज़री था मिलण लाइ तयारु न आहे, जे वञूं ऑफिस में वञूं था उते मिलण जे लाइ त चयो थो वञे त बाबा दरख़्वास्त ॾियो, उन खां पोइ असां सां मिलो। हाणे तव्हांखे दरख़्वास्त ॾियूं, पोइ दरख़्वास्त तव्हां फ़ैसिलो कंदा, छा असां डॉक्टर न आहियूं छा? असांजो सेक्रेटरी असांजे हेल्थ डिपार्टमेंट जो वॾो आहे, उहो असांजूं ॻाल्हियूं न ॿुधंदो त कंहिंजूं ॻाल्हियूं ॿुधंदो? डॉक्टर साहब हिन वक़्तु डॉक्टरनि जूं कहिड़ियूं कहिड़ियूं तंज़ीमूं तव्हां सां गॾु आहिनि? हाणे जेकी असांजी ही 2 फरवरी ते हड़ताल थी, हिन में जेके बि डॉक्टरनि जूं तंज़ीमूं आहिनि सभु सॼे सिंध जूं, जंहिंमें इस्लामिक मेडिकल एसोसिएशन, सिंध डॉक्टर वेलफेयर एसोसिएशन, डॉक्टर इतिहाद फोरम, जेके बि आहिनि डॉक्टरनि जूं तंज़ीमूं, उहे सभु हिकिड़े ई पॉइंट ते हुयूं त डॉक्टरनि जी टारगेट किलिंग जेकी आहे सा बंदि थियणु घुरिजे ऐं डॉक्टरनि जा मसइला हल थियणु घुरिजनि। इहा पूरी सिंध में थी, जंहिंजे लाइ माना चीफ मिनिस्टर साहब एॾे वॾे पैमाने ते नोटिस वरितो जो असांखे घुराईं, तव्हांजूं अख़बारूं तव्हांजा चैनल्स इन ॻाल्हि जा गवाह आहिनि। वॾी ॻाल्हि त इहा थी त उनजे शाम जो असांजूं डॉक्टरनि जूं प्राइवेट क्लिनिक्स बि बंदि रहियूं। अच्छा, इहो न त असां रुगो सरकारी अस्पतालनि जूं, असां उन ॾींहुं बि इहो तव्हांखे ॿुधाइण था चाहियूं त असां सिर्फ़ु OPDs जो बाइकाट कयो, एमरजेंसी जो कवर, वार्डन जो कवर को बि असां ॾिनो, लेकिन हुनजे बावजूदि हुनजी सीरियसनेस इहा आहे त केरु ॿुधण लाइ तयारु कोन्हे। वॾी महिरबानी डॉक्टर साहब, अवांजी सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाइण लाइ। पंहिंजो मौक़िफ़ ॾिनो। नाज़रीन, PMA सिंध जो जनरल सेक्रेटरी डॉक्टर मंज़ूर असां सां फ़ोन लाइन ते, जंहिंजो चवणु हो त गवर्नमेंट असांखे हिन सोसाइटी जो माण्हू ई नथी सम्झे। मुलाक़ात दौरान पंहिंजा तहफ़ुज़ात गवर्नमेंट ॾाढो रखिया हुआ त उन्हनि ड्यूटियुनि दौरान उन्हनि जो क़तल थी रहियो आहे, टारगेट किलिंग थी रही आहे, डॉक्टरनि खे सिक्योरिटी ॾिनी वञे, उन्हनि खे हथियारनि जा लाइसेंस ॾिना वञनि ऐं ड्यूटी दौरान जेके डॉक्टर क़तल थियनि था उन्हनि खे 1 करोड़ मुआवज़ो ॾिनो वञे। यकीन दहानी कराइण जे बावजूदि हिन वक़्तु ताईं 10 ॾींहं गुज़री चुका आहिनि, पर हुकूमत कन लाटार करे वेठी आहे ऐं सेक्रेटरी हेल्थ खे एतिरो वक़्तु ई न आहे त साणनि मुलाक़ात करे। हुननि जो चवणु आहे त हू मजबूर थी करे सिंध समेत सॼे मुल्क में कमु छॾ हड़ताल जो चिता ॾींदा। प्रोग्राम जो सिलसिलो जारी रहंदो, कोशिश कंदासीं त हेल्थ मिनिस्टर खे फ़ोन लाइन ते वठी सघूं। वेलकम बैक नाज़रीन वक़्तु असां सां पीपल्स पार्टी जा सेनेटर डॉक्टर करीम ख्वाजा फ़ोन लाइन ते मौजूद आहिनि। अस्सलाम वालेकुम डॉक्टर साहब। वालेकुम सलाम। डॉक्टर साहब, ॻाल्हाईंदासीं पहिरीं शिकारपुर थाने जे हवाले सां। वुरसा कमेटी जो लॉन्ग मार्च जारी आहे। हुनजो चवणु आहे त वॾे वज़ीर उन्हनि खे मुलाक़ात में मुतमइन कंदड़ जवाब न ॾिना। सभ खां पहिरीं इहो आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी दहशतगर्दी जे ख़िलाफ़ जेतिरो वाज़े मौक़िफ़ असांजो आहे कंहिं ॿिए पार्टी जो कोन्हे। इन करे जो बेनज़ीर भुट्टो शहीद इन दहशतगर्दनि जा शहीद थी आहे। त हाणे जेसि ताईं इहो आहे त जेको आहे सो सिंध में जेको आहे सो दहशतगर्दनि जे ख़िलाफ़ ऑपरेशन हली रहियो आहे। इन सिलसिले में वज़ीर आज़म बि हिते आयल हुआ ऐं आर्मी चीफ बि हुआ ऐं हिते एपेक्स कमेटी आहे जंहिंजो चीफ जेको आहे सो वज़ीर आला सिंध आहे ऐं उन हिसाब सां ऑपरेशन हली रहिया आहिनि। ऐं जिते जिते इंफॉर्मेशन मिलनि पियूं, जिते जिते ख़बर पए थी त दहशतगर्द आहिनि, अकॉर्डिंगली विद कोऑर्डिनेशन ऑफ मुख़्तलिफ़ जेको लॉ एनफोर्सिंग एजेंसीज़ वो हलन उन लाइ वुरसा कमेटी जे चेयरमैन जो चवणु आहे त शिकारपुर में निशानदेही बावजूदि हुकूमत सिर्फ़ दावाउनि खां हटी करे अमली तौर ते उते को बि क़दम न खयो आहे, जंहिंमां हू सख़्तु मायूस थिया आहिनि। त हाणे हुनजो त मूंखे अफ़सोस आहे त वुरसा जेके असांजा उते शहीद थिया आहिनि ॿार, उहे असांजा बि आहिनि ऐं अहिड़ी ॻाल्हि कान्हे, पर जेको आहे सो गवर्नमेंट जी नज़र में हर चीज़ आहे ऐं अकॉर्डिंगली गवर्नमेंट मूवमेंट करे पई ऐं
ज़रूरी न आहे त जेको केरु चए थो बाबा हीअं कयो त गवर्नमेंट हीअं कोन कंदी, गवर्नमेंट मूव कंदी लॉ एनफोर्सिंग एजेंसी खे ऑन बोर्ड वठी करे पोइ फ़ैसिला कंदी आहे। त अकॉर्डिंगली कोन थींदो न कि बाबा जेको चए थो फलाणे खे गिरफ़्तार कयो त ईअं त कोन थींदो, त लॉ एनफोर्सिंग एजेंसी ॾिसी करे वासी करे पोइ अमल दरामद कंदी आहे। डॉक्टर साहब उन्हनि जो चवणु आहे त हू पुलिस जी कारकर्दगी मां मुतमइन कोन्हनि, ऑपरेशन जी कमांड फौज या रेंजर्स हवाले कई वञे। ऑपरेशन ॾिसो कंहिंजे डिमांड सां शयूं कोन थींदियूं, हिते डेमोक्रेटिक गवर्नमेंट आहे, अकॉर्डिंगली जेको सो डेमोक्रेसी में हूंदा आहे उहो थी सघे थो ॿ टे ॾींहं हेठि मथे थी वञे वधी वञनि, पर उहो थी वेंदी आहे ऑन पाइपलाइन आहिनि हर चीज़ूं। ऐं हिननि खे बिल्कुलु जेको आहे सो दोस्तनि खे जेको आहे सो तवजो आहे, ऐं किथे कमी पेशी कोताही किथे आहे त हुनजो ज़िम्मेदार उहो आउं पाण हिन खे इंश्योर कंदुसि त चीज़ूं जेके 7 ॾींहं में थियणियूं आहिनि उहो भले 7 ॾींहं में थियनि, वधि में 8 ॾींहं थियनि, पर हाणे दोस्तनि खे बि खपे। केतिरो सीरियस इशू आहे पीएमए पारां सिंध समेत सॼे मुल्क जे अस्पतालनि में हिकु दफ़ो ॿीहर ओपीडी जो बाइकआउट करण जो चितार ॾिनो वियो आहे। तव्हां सम्झो था मरीज़नि खे केतिरियूं ॾुखियायूं पेश अचनि थियूं, गवर्नमेंट संजीदगी सां हिन ते कॾहिं स्टैंड वठंदी? सननि चवणु आहे त सेक्रेटरी साहिब हुननि सां ॻाल्हाइण लाइ मुलाक़ात करण लाइ तयारी कोन्हे, नो रेस्पॉन्स आहे हुननि खे। खैर इहो त हाणे मालूम असां कंदासीं त सेक्रेटरी छो कोन मिलियो आहे, पर चीफ मिनिस्टर या पीपल्स पार्टी गवर्नमेंट या डेमोक्रेटिक गवर्नमेंट कॾहिं कोन चाहींदी त को बि मिलणु अचे हुन सां केरु न मिले, इन जी असां पुछा काछा कंदासीं। पर हिननि खे मुंहिंजे तरफ़ां गवर्नमेंट ऑफ सिंध तरफ़ां एश्योरेंस आहे त हिन जा मसइला इशू थींदा ऐं हेॾे तकड़ में को अहिड़ो कमु न कनि जेको हरू भरू जेको आहे सो मरीज़ जेको आहे सो परेशान थियनि। असीं हुन सां ॿधल आहियूं हर चीज़ में, ऐं हू बि जेको आहे सो हालतुनि जी नज़ाकत जो ख्यालु कनि ऐं ताउन कनि। वॾी महिरबानी अवांजी सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाइण लाइ। नाज़रीन, पीपल्स पार्टी जा सेनेटर डॉक्टर करीम ख्वाजा साहब असां सां लाइन ते आहे। सननि चवण तो पीपल्स पार्टी अवामी पार्टी आहे। पीपल्स पार्टी पंहिंजे दौर में वधि में वधि अवामी मसइलनि खे हल करण जी कोशिश कई आहे। हू पाण डॉक्टर आहे। सननि चवण आहे त हू डॉक्टरनि जे मसइलनि खां चङी रीति वाक़िफ़ आहिनि। सननि चवण आहे त हू डॉक्टरनि जा मुतालबा ज़रूर पूरा कंदा, पर डॉक्टरनि खे घुर्जे त इन हवाले सां तकड़ न कनि। प्रोग्राम जे सिलसिले खे इते ई ख़त्म कंदासीं। ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजी मेज़बान सभिनी मेमण खे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाहिद।